अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबोदेरो खां ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो लॻ ॻोठ गुलाब खान मंगणे जो जे रहवासण अलमीना मंगणे जो पंहिंजे मुड़ुस रांझण मंगणे जो सां गॾिजी पंहिंजे पीउ पीरल मंगणे जो ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो पीउ पीरल मंगणे जो मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां पैसनि एवज़ विकिरो करे मुंहिंजी शादी रांझण मंगणे जो सां कराई, जंहिं मां मूंखे पुट जो औलाद आहे। मुंहिंजे पीउ केतिरा ई दफ़ा साहुरनि वटां मूंखे मोकल जे बहाने वठी घर विहारे छॾियो। बाद में मुंहिंजी बीमारी जी ख़र्च जा बहाना ॼाणाए मुंहिंजे मुड़ुस खां पैसा वठी पोइ मुड़ुस ॾांहुं वञण जी इजाज़त ॾिनी। हिन वक़्तु मुंहिंजा माइट मूंखे रांझण मंगणे जो खां तलाक ॾियारे ॿीहर पैसनि एवज़ विकिरो करे ॿिए सां शादी कराइणु चाहिनि था, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे। मां पंहिंजे मुड़ुस रांझण मंगणे जो सां गॾु रहणु चाहियां थी। मुंहिंजी मना करण ते मुंहिंजो पीउ पीरल मंगणे जो, अमीन मंगणे जो, नवाब मंगणे जो, सोराब मंगणे जो, पांदी मंगणे जो ऐं इस्माइल मंगणे जो मुंहिंजा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। हूअ मूंखे मारणु चाहिनि था। हिन वक़्तु असां ज़ाल मुड़ुस दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त मुंहिंजो पीउ केतिरा ई भेरा मूंसां ज़्यादतीअ जो निशानो बणायो आहे, जंहिंजी दांह मां पंहिंजे मामे अमीन मंगणे जो खे ॾिनी। उन खां पोइ बि पीउ क़ुर शरीफ़ मुंहिंजी झोली में विझी चयो त कंहिंसां ॻाल्हि न कर, मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे। हुननि आला अख़्तियारनि खां अपील कंदे घुर कई त मुंहिंजे पीउ ऐं ॿिनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।